रखा है तेरे तात्यारा हुआ उठ सामने खड़ गया रे यार ले जा कर कुट रे तात्यार उठ करे बड़ा बड़े भाई ना कुट की कर दिया हां बो आ तेरा मारदा रे अदाए कब्रिस्तान में लाले जी कब्र मुबारक जे मथा वेची अन्याणी इनके ॾाढो तशद्दुद करे पुलिस जी ज़ोर में हे आचर थईम खान ऐं हिन जे भाइरनि जेके 4-5 ॼणा आहिनि पाण में न्याणी वीचारी खे ॾाढो तशद्दुद कयो अथनि ऐं हे कब्रिस्तान में लाले जी में वेठो आहे तव्हां ॾिसो सॼी क़बर मुबारक अथव असांखे एसपी साहब दादू सां गुज़ारिश आहे त पुलिस जी ज़ोर में ॾाढो न्याणी खे तशद्दुद करे उनखे घरां कढी ऐं छॾनि था ख़बर न आहे त वञी ख़ुदकशियूं कनि या छा कनि ॿियो केरु केरु त ईद जे मौक़े में गोश्त बि जे लाइ या छा लाइ बि मतिलबु ॿुधो ॻाल्हियूं तव्हां ॿुधी रहिया हो लाइव एसएसपी साहब खे गुज़ारिश आहे त तव्हां ॿुधी रहिया गौर सां वात वकील आहे छोकिरी छा थी पई चए तव्हां ॿुधो पिया एसएसपी साहब खे गुज़ारिश आहे त कल्ह लाले मुड़ुस कोन आयो अथसि मुड़ुस कोन्हे ते ॾेर हिते बीठा अथसि ॾेर अथसि जंहिं तशद्दुद कयो अथसि उनजी तव्हां शिकायत करे रही आहे ॿिया जेके कंप्लेन कया वॾी एसएसपी साहब गुज़ारिश आहे त हिन कंप्लेन खे अॻिते वधाए सोशल अली जान लुड